अस्सलाम वालेकुम, दिस इज़ अब्दुल वेलकम अगेन और यूट्यूब चैनल गुरु ऑफ MCQs। अॼु असां कुझु मशहूरु टे आम शाइर आहिनि त उन जे बारे में असां डिस्कस कंदासीं। जीअं सैयद साबित अली शाह साहबु आहे ऐं हमल फ़क़ीर आहे ऐं गुल मोहम्मद हालाई साहबु आहे, त इन्हनि जे बारे में असां डिस्कस कंदासीं। त सैयद साबित अली शाह 1740 में ॼायो ऐं 1810 में जेको आहे वफ़ात करे वियो। त इन जो पहिरियों सुवालु आहे त सैयद साबित अली शाह जी विलादत कहिड़े शहर में थी? त सेवण में, ठठो में, खिरपुर में, मीरपुर ख़ास में, त हिन जी सेवण में थी हुई। त कहिड़ो कलोड़ो हुकुमरान सैयद साबित अली शाह जो क्लासी हुयो? त हम असर हुयो। त मियां नूर मोहम्मद, मियां सरफराज़ ख़ान, मियां अब्दुल नबी ऐं मियां ग़ुलाम नबी। त हिन जो मियां सरफराज़ ख़ान थींदो, ऑप्शन सही आहे। सैयद साबित अली शाह शाइरीअ में कहिड़ी सनफ़ जो मौजिद हुयो? हाइको, काफ़ी, वाई, मरसियो। हिन कहिड़ी जेका आहे शाइरी जी जेका सनफ़ तमामु घणी ॻाई हुई, त हिन मरसियो तमामु हिनखे मरसियो जो बादशाह बि चयो वेंदो आहे। ॿियो असांजो सुवालु आहे, चोथों आहे त सैयद साबित अली शाह पंहिंजे मरसे में कंहिंजी शहादत खे पेश कयो आहे? पंहिंजे दोस्त जी, पंहिंजे अज़ीज़नि जी, हज़रत इमाम हुसैन या कलोड़ा ऐं टालपरनि हुकुमराननि जी। त हिन जेको सही ऑप्शन थींदो, टियों थींदो, त सैयद हज़रत इमाम हुसैन साहब जी शहादत जे बारे में मरसीअ में हिन डिस्कस कयो आहे। पंजों सुवालु आहे असांजो त टालपरनि जे दौर उन मशहूरु शाइर जो नालो ॿुधायो जंहिं अरूज़ी शाइरी खे पंहिंजे इज़हार जो ज़रियो बणायो। त उहो केरु हुयो? सचल सरमस्त हुयो, या सामी हुयो, या हमल फ़क़ीर हुयो, या सैयद साबित अली शाह हुयो? त हिन जो सही ऑप्शन थींदो हमल फ़क़ीर साहबु हुयो। छहों सुवालु असांजो आहे त सैयद साबित अली शाह खां अलावा कहिड़े ज़बान जो बहितरीनु शाइर हो? कहिड़े ज़बान जो बहितरीनु शाइर हुयो? त सराइकी जो हुयो, उर्दू जो हुयो, फ़ारसी जो हुयो, अरबी जो हुयो? सैयद साबित अली शाह सिंधी खां अलावा जेको आहे फ़ारसी जो जेको तमामु बहितरीनु शाइर हुयो। सतों सुवालु आहे त सैयद साबित अली शाह कहिड़नि मुल्कनि जो सफ़रनामो लिखियो आहे? मंज़ूम सफ़रनामो लिखियो आहे? त अरबस्तान जो, ईरान ऐं इराक जो, अफ़गानिस्तान ईरान जो, या इराक ऐं शाम जो? त हिन इराक ऐं शाम जो जेको आहे सफ़रनामो लिखियो आहे। ॿियो सुवालु आहे त सैयद साबित अली शाह जे कहिड़े हम असर शाइर सां अणबणत जे करे हुज ॻोई लिखिया ऐं रवाज विधो? त उहो केरु हुयो? त सैयद खेर शाह साहबु हुयो, हमल फ़क़ीर हुयो, या सरो फ़क़ीर हुयो, या सूफ़ी बायदीद हुयो? त हिन जो सही ऑप्शन जेको सैयद खेर शाह साहबु हुयो। ॿियो असांजो आहे त सैयद साबित अली शाह कहिड़े दौर जो शाइर हुयो? त इहो मीरनि ऐं टालपरनि जे दौर जो शाइर हुयो। ॿियो असांजो 11हों सुवालु आहे, सैयद साबित अली शाह शाइरीअ में कहिड़ी तख़लस इस्तेमालु कंदो हुयो? करबलाई, सेवाणी, आसन, या साबिर? त इहो करबलाई जेको आहे पंहिंजी शाइरीअ में तख़लस कमु आणींदो, छाकाणि त हिन तमामु घणो जेको आहे मरसीअ में हज़रत इमाम हुसैन साहब जो ज़िक्र कयो आहे। सैयद साबित अली शाह कहिड़े हुकुमरान जी दरबार जो शाइर हुयो? त मियां नूर मोहम्मद, मीर फ़तेह अली, मियां सरफराज़, या मीर अब्दुल नबी? त ही मीर फ़तेह अली हिन जो सही ऑप्शन थींदो। फ़क़ीर जे बारे में असां डिस्कस कंदासीं त हमल फ़क़ीर 1809 में पैदा थियो ऐं 1872 में जेको आहे वफ़ात करे वियो। हीअ बि जेको आहे मीरनि ऐं टालपरनि जे दौर जो शाइर हो, इहो बि तव्हांखे यादि रखिणो पवंदो। त हमल फ़क़ीर कहिड़े दौर जो शाइर हो? टालपुर ऐं अंग्रेज़नि जो दौर हो, छाकाणि त अंग्रेज़नि जेको आहे 1843 में जेको आहे सिंध ते क़ाबिज़ थिया हुया। त हीअ जेको आहे मीरनि ऐं टालपरनि जे दौर सां बि तालुक़ु रखंदो हुयो ऐं अंग्रेज़नि जे दौर सां बि तालुक़ु रखंदो हुयो। कुझु हिसो हिन मीरनि ऐं टालपरनि सां गुज़ारियो ऐं कुझु हिसो अंग्रेज़नि जे दौर में गुज़ारियो। हमल फ़क़ीर सिंधी खां सवाइ ॿी कहिड़ी ज़बान में शाइरी पिणु कई आहे? त सराइकी में, फ़ारसी में, अरबी में, हिंदी में? त हिन सराइकी में शाइरी कई आहे। हमल फ़क़ीर जा वॾा असल में कहिड़े शहर जा रहाकू हुया? त मुल्तान जा हुया, बहावलपुर जा हुया, या डेरा गाज़ी ख़ान, या कलात जा हुया? त हिन जो सही ऑप्शन डेरा गाज़ी ख़ान थींदो। हमल फ़क़ीर जी विलादत कहिड़े शहर में थी? डेरा गाज़ी ख़ान, खैरपुर, राणीपुर, मुल्तान? त हिन जी खैरपुर में थी। कलियात हमल खे कंहिं मरतब करे छपरायो? मोहम्मद इब्राहिम जोयो साहब, ग़ुलाम मोहम्मद गिरामी साहब, तनवीर अब्बासी, या डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच? त हिन जो सही ऑप्शन डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच थींदो। हमल फ़क़ीर कहिड़े शाइरीअ जी सनफ़ जो बाकमाल शाइर हुयो? त गज़ल, मरसियो, काफ़ी, आज़ाद नज़म? त हिन जो सही ऑप्शन काफ़ी थींदो। हेठनि मां कहिड़ो हिकु शाइर हमल फ़क़ीर जो हम असर शाइर न हो?
त नानक यूसुफ, मुराद फ़क़ीर, सूफ़ी दलपत या रूअल फ़क़ीर। त रूअल फ़क़ीर जेको आहे हिन जो हम असर न हुयो। बाक़ी मवाद फ़क़ीर, सूफ़ी दलपत, नानक यूसुफ इन ई हमल फ़क़ीर या हम असर आहे इन ई दौर में जेको आहे हे तालुक़ु रखंदा हुया। ॿियो असांजो आहे हमल जी कलाम में जी वॾे में वॾी ख़ूबी उहा आहे त संदसि कलाम जा घणा तर्जुमा थिया आहिनि। त संदसि कलाम सूफ़ी अज़म जो परचारी आहे। संदसि कलाम पहाकनि ऐं चवणनि तौरु इस्तेमालु थिए थो। संदसि कलाम में सोलो आहे या इन 4 ई ऑप्शन आहिनि, त इन जो को सही ऑप्शन थींदो संदसि कलाम पहाकनि ऐं चवणनि तौरु इस्तेमालु थिए थो। इन जो कलाम जेको आहे पहाकनि ऐं चवणनि में इस्तेमालु थींदो आहे। त हिन तमामु घणो कमु काफ़ी ते कयो आहे। त कलियात हमल 1953 में कहिड़े इदारे छपरायो? त सिंधी साहत घर, सिंधी अदब बोर्ड, सिंधोलॉजी या रहबर पब्लिशर। त सिंधी अदबी बोर्ड जेको आहे कलियात हमल 1953 में छपरायो। ॿियो आहे त ज़िंदगी जा आख़िरी ॾींहं हमल कहिड़े शहर में गुज़ारिया? त दराज़ में, भिटशा में, सेवण में या सकरन में। त इन सकरन में जेको आहे गुज़ारिया। आख़िरी सवाल आहे अमर फ़क़ीर जे हिसाब सां हमल फ़क़ीर जी मज़ार जेका आहे कहिड़े शहर में आहे? सकरन में आहे, परियालो में आहे, दराज़ा में आहे या डेरा गाज़ी खान में आहे? त हीअ सकरन में जेको आहे दफ़न थिया। ॿियो असां गुल मोहम्मद हालई साहब जा कुझु क्वेश्चन असां उनजे बारे में डिस्कस कंदासीं। त गुल मोहम्मद हालई साहब 1808 में ऐं 1855 में जेको आहे वफ़ात कई। हीअ बि जेको आहे मीरनि ऐं टालपुरनि जे दौर सां तालुक़ु रखंदो हुयो, पर कुझु हिसो जेको आहे अंग्रेज़नि जे दौर में रहियो हुयो। गुल मोहम्मद हालाई कंहिं जो ख़लीफ़ो हूंदो हुयो? पीर पागारो साहब, मखदूम नूम, सैयद साबित अली शाह या हाजन शाह। त इन जो सही ऑप्शन पीर पागारो थींदो। ख़लीफ़ो गुल मोहम्मद जो तालुक़ु कहिड़े शहर सां हो? त मटियारी सां हुयुसि या हाला सां हुयुसि या सकरन सां हुयुसि या हैदराबाद सां हुयो। त हिन जो जेको तालुक़ु हुयो हाला सां हुयो। टियों सवाल आहे त सिंधी ज़बान जो पहिरियों साहिब दीवान शाइर जेको आहे कंहिंखे चयो वेंदो आहे? त सचल सरमस, सईद साबित अली शाह, ख़लीफ़ो गुल मोहम्मद या हमल फ़क़ीर। त ख़लीफ़ो गुल मोहम्मद खे साहिब दीवान शाइर सॾियो वेंदो आहे। ख़लीफ़ो गुल मोहम्मद सिंधी गज़ल में कहिड़ी तब्दीली आंदी? फ़ारसी असर में आंदो, अरबी असर में आंदो, उर्दू असर में आंदो या सिंधी माहौल में आंदो? या सिंधी माहौल में आंदो इन जो को सही ऑप्शन आहे। ख़लीफ़ो गुल मोहम्मद जी शाइरीअ ते घणे में घणो कमु कंहिं कयो आहे? त शेख राज़ अयाज़ क़ादरी, डॉक्टर अब्दुल करीम संदीलो या मेमण अब्दुल मजीद मेमण साहब। शेख राज़ जेको आहे न जी शाइरी ते तमामु घणो कमु कयो आहे। ॿियो सवाल आहे क्वेश्चन नंबर 6, शरह दीवान गुल कंहिंजो लिखियलु किताबु आहे? त मेमण अब्दुल गफ़ूर सिंधी, मेमण अब्दुल मजीद सिंधी, अयाज़ क़ादरी, शेख अब्दुल रज़ाक राज़ साहब जो लिखियलु आहे। गुल मोहम्मद हालाई साहब कहिड़े दौर जो तालुक़ु रखंदो हो? तव्हांखे मां ॿुधायो त इहो मीरनि ऐं टालपुरनि जे दौर सां तालुक़ु रखंदो। ख़लीफ़ो गुल मोहम्मद सिंधी गज़ल में इश्किया मज़मून जी जाइ ते कहिड़ा मौज़ू पेश कया आहिनि? फितरत निगारी, तसवुफ़ जा नुक़्ता, सिंधी माहौल या उहे सभई मौज़ू। त उहे इन सभई जेके आहिनि मौज़ू इस्तेमालु